सिंधी में ॻाल्हाइनि मुस्लिम पहिरीं ॻाल्हि त असांजी जेकी तंज़ीम आहे न उहा कंहिं बि पॉलिटिकल तंज़ीम सां वास्तो ई कोन्हे रखी। पॉलिटिकल कंहिं बि तंज़ीम सां मतिलबु मुंहिंजो इहो आहे त कंहिं बि पॉलिटिकल सियासी तंज़ीम सां वाबस्तगी ई न आहे। त उन खां अलावा असांजी गैर सियासी तंज़ीम आहे ऐं असांजी नॉन पॉलिटिकल ऑर्गेनाइज़ेशन आहे त असां कंहिंजे लाइ कीअं नारा हणंदासीं। असां न पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु आहियूं न जेको आहे कंहिं ॿी पार्टी जे ख़िलाफ़ु आहियूं। असां हिते असांजी जेकी जंग आहे त असांजी सर्वाइवल जी जंग आहे। असां हिते ज़िंदा रहण जी कोशिशि में आहियूं त असां सिंधी कराची में अचूं। असांजो अहिड़ो को मौक़ुफ़ ई न आहे। असां एंटी स्टेट कॾहिं ज़िंदगीअ में को मौक़ुफ़ ई न रखियो आहे। सिंधी शागिर्द जो कॉन्स्टिट्यूशन पियो आहे खणी खोले ॾिसो। असां पाकिस्तान खे रियासत तस्लीम कयो आहे ऐं असांजे लाइ असांजो वतन आहे। असां इन ॻाल्हि ते विया ई कोन आहियूं। हे हमेशह असांजे मौक़ुफ़ खे कमज़ोर करण जी कोशिशि कई आहे। भला जेकॾहिं असां नारायण सबूत ॾेखारनि असां वटि सबूत आहिनि, वीडियोज़ पिया आहिनि, हर्षे पई आहे। असां जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि कई आहे लाइव हलिया आहिनि वीडियोज़। हे सिर्फ़ु असां ते इल्ज़ाम हणण जी कोशिशि कई वई आहे। हे सिर्फ़ु इल्ज़ाम आहे, इन खां वधीक कुझु